NFT मुतासर जो ही प्रोग्राम मजाक तो क्या वाह अल्लाह खैर कर दो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद तक चूंगा सुखिया हो सुपरी दुखियो ॾिसो नंदी रहमत वसई रब जी जी सावण वसे मींह जैसा मुझो ॾींहुं से पिरींदा पक सां। दोस्तों असी तारीख़ खां अणवाक़ुफ़ माण्हू तारीख़ खां अणवाक़ुफ़ माण्हू असां कोन था ॼाणूं त हिंदुस्तान में ईस्ट इंडिया कंपनी आहिस्ते आहिस्ते कीअं पंहिंजी गिरफ़्त मज़बूत कई ऐं हिंदुस्तान खे ग़ुलाम बणायो, गॾियल हिंदुस्तान खे सिंध ऐं हिंद खे ग़ुलाम बणायो। तमामु वॾी मख़लूक हुई, तमामु वॾो एरिया हुयो, तंहिं करे पाण जिदोजहद करे ऐं हिंदुस्तान अंग्रेज़नि खां वापसि वरितोसीं। पर हाणे जेका सिंध ते ग्लोबल फार्मिंग जे नाले ते वालार थिए पई, इहा ईस्ट इंडिया कंपनी खां वधीक ख़तरनाक ऐं मां सम्झां थो त तबाहीअ वारी आहे। छो जो डिजिटल मीडिया जो दौर न हुयो, कंहिंखे ख़बर न हुई त सिंध वसीलनि सां मालामाल आहे, बलूचिस्तान वसीलनि सां मालामाल आहे, असां वटि समुंड बि आहिनि, बयाबान बि आहिनि, मैदनियात बि आहिनि, सभु कुझु आहे, असां वटि सभु शयूं आहिनि। पर हाणे सोशल मीडिया जो दौर आहे, पूरी दुनिया जो सरमायाकार तबिको ॼाणे थो त सिंध कुदरती वसीलनि सां मालामाल आहे, पंहिंजो बलूचिस्तान मालामाल आहे। सम्झो, इन करे असांखे वधीक होशियारी ऐं चौकनी करण जी ज़रूरत आहे। हिन वक़्तु फ़लस्तीन जा हालात ॾिसो था, ईअं न थिए सुभाणे असां पंहिंजे देश में फ़लस्तीनियुनि वांगुरु कुटिजूं ऐं कटिजूं। उन खां अवल असांखे अखि पटणी पवंदी, हर हिक खे पंहिंजी ज़िम्मेवारी सम्झी अॻिते अचिणो पवंदो आहे। हर एतिजाजी दुर जो साथ ॾियणो पवंदो ऐं हर एतिजाज में शामिलु थियणो पवंदो। कोशिशि करियो जिथे बि जॾहिं बि जीअं बि तव्हांजे को बि एतिजाज आहे त हुन में शिरकत कयो ऐं पाण खे ज़िम्मेवार फ़र्द साबित करियो। ज़िंदगी रही त मुलाक़ात बाक़ी रहंदी इंशाअल्लाह। जिए सिंध जो अवाम।